अॼु ॿियो नवरात्रो आहे। अॼु ब्रह्मचारिणी देवीअ जी पूॼा थींदी आहे, छाकाणि त हिन देवीअ कठोर तप कयईं। इन जे करे हिन देवीअ जो नालो ब्रह्मचारिणी देवी पियो। माता ब्रह्मचारिणीअ जे साॼे हथ में माला ऐं खाॿे हथ में कमंडल आहे। माता ब्रह्मचारिणीअ जी सचे दिलि सां पूॼा करण सां तप जी शक्ति, त्याग, सदाचार, संयम ऐं वैराग्य जहिड़ा गुण वधंदा आहिनि ऐं कुंडलिनी बि जागृत थी सघंदी आहे। माता खे अछा या पीला कपिड़ा चाढ़जनि ऐं पाण बि अछा या पीला कपिड़ा पाए सघंदा आहियूं। पाण अछे रंग खे शुभ न मञींदा आहियूं त पीलो वस्त्र धारण करे सघंदा आहियूं ऐं माता खे बि पीला वस्त्र ई चाढ़जनि। टिजे ॾींहुं माता खे अछे रंग जो प्रसाद जीअं खंडु, मिश्री इत्यादि चाढ़जे। माता जो बीज मंत्र आहे ह्रीं श्रीं अंबिकायै नमः। ह्रीं श्रीं अंबिकायै नमः।